नमस्कार। कल्ह असां शाह अब्दुल लतीफ़ जे शाह जे रसाले में सुर सामुंडीअ जो टियों दास्तान पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें शाह साहब ॿुधायो आहे त वणजारनि जे वञण खां पोइ स्त्रियुनि जो उन्हनि जे विछोड़े में बुरो हाल थो थिए ऐं उन्हनि जे बारे में उहे पंहिंजी ससु सां शिकायत थियूं कनि त तूं पंहिंजे पुट खे न वञणु ॾे, पर हू कंहिंजी बि नथा ॿुधनि ऐं वणज वापारु करण लाइ पंहिंजी स्त्रियुनि खे किनारनि ते छॾे करे ऐं वञनि था हली, ऐं स्त्रियूं जेके आहिनि पुठियां विरह जी आग में ॿरनि थियूं, सड़नि थियूं। अॼु अॻिते पढ़ंदासीं। अॻियां शाह साहब लिखे थो, लंका लंका कन लई लंका जे ओहिरिया, सुणी सोन लंका जो सुख न सामुंडियुनि, पिढ़ पग छोड़िया खारे खेराउनि, वॾे भाग भिड़नि जे कया कारू ॿार ॾे। शाह साहब चए थो, लंका लंका कन लई लंका जे ओहिरिया, त जेके सामुंडी आहिनि, जेके वापारी आहिनि, उहे समुंड जे किनारे पंहिंजे घरनि में रही करे बि लंका लंका जा पिया कनि, लंका जा गुण पिया ॻाइनि, ऐं उतां जे सोन में उन्हनि जी अखि आहे त असां कॾहिं उते वञूं ऐं वापारु कयूं ऐं उतां जो सोन खणी अचूं। सुणी लोक सोन लंका जो सुख न सामुंडियूं, अर्थात लंका जे सोन जे बारे में ॿुधी करे ॿियनि वापारियुनि जे मुंहं, ॿियनि माण्हुनि जे मुंहं मां लंका जे सोन जूं ॻाल्हियूं ॿुधी करे सामुंडियुनि खे सुख ई कोन थो अचे घर में। हू त बसि हुननि जा पेर तपी था बीहनि त असां कॾहिं वापारु करण लाइ वञूं ऐं उतां सोन खणी अचूं। पहिरीं पग छोड़िया खारे खेराऊं, अर्थात वापार लाइ एतिरा त हू उत्सुक आहिनि जो असुर जो ई पग छोड़े, अर्थात लंगर खणी ऐं समुंड जे रस्ते वापार लाइ पंहिंजा ॿेड़ा हाकारे, नाव हाकारे हलिया था वञनि। वॾे भागे भिड़नि जे कया कारू ॿार ॾे। अॻियां शाह साहब लिखे थो, उहे वॾे भागे कंहिं क़िस्मत सां वरी अची मिलनि था, मोटनि था, जेके कारोबार लाइ वञनि था। अॻियां शाह साहब लिखे थो त वणजारनि वरी पिढ़ पग छोड़िया, ओलियूं पसी उन जूं, पेरम ॻच ॻड़ी, वेंदियसि माई मरी, सारे सामुंडियुनि खे। इन शाइरीअ में जेको आहे वणजारनि जी विरह दास्तां शाह साहब लिखे थो। चए थो, वणजारनि वरी पिढ़ पग छोड़िया, त वणजार जेके हाणे अञा मस मोटी आया आहिनि, उन्हनि वरी असुर जो ई लंगर खणी ऐं वञण जूं तयारियूं करे छॾियूं आहिनि। ओलियूं पसी उन जूं, पेरम ॻच ॻड़ी, अर्थात हुननि मुंहिंजे जीअ खे दर्द में विझी ऐं वरी वञण जूं तयारियूं करे छॾियूं आहिनि। वेंदियसि माई मरी, सारे सामुंडियुनि खे। उहो पंहिंजी ससु खे चए थी, हे अमर, मां त ईअं ई मरी वेंदसि, रुॻो पंहिंजे पतीअ जे विछोड़े खे सहंदे, उन्हनि खे रुॻो मन में सोचींदे, उनजी राह तकींदे मां ईअं ई मरी वेंदसि। अॻियां शाह साहब लिखे थो, वणजारे जी माई वणजारो न पाले, आयो ॿारे माए, पुणिथो सफ़र संभड़े। उहा पंहिंजी ससु खे चवे थी त अम्मा, तूं वणजारे खे ईअं कीअं पालियो अथई, तो ईअं छा सेखारियो अथईसि जो 12 महीने मस अञा आयो आहे, आयो ॿारे माए, 12 महीने मस आयो आहे, पुणिथो सफ़र संभड़े, वरी तो सफ़र लाइ संभड़े, वरी तो सफ़र करण लाइ तयारु थिए। वणजारे कांधाई मूं वटि वेठे घाड़ियो, लॻे उतर वाओ डोलियो हलण जूं करे।
जंहिं वणजारे घोट सां मां लाहूं लहियूं आहिनि, मां शादी करे आई आहियां, मां पंहिंजी हयाती गुज़ारियां थी, अञा उतर लॻो मस आहे ऐं हू जानिब जेको आहे मुंहिंजो महबूब उहो वञण जूं ॻाल्हियूं पियो करे। अॻियां शाह साहिबु लिखे थो, जेतू वणजारो कांद तम हॾ न लाऊं लंदियूं, परॾे मथे सांग अठई पैर जंहिं कयो। त जीअं तूं सौदागर हुए तीअं मां जेकॾहिं तोसां वणजारी पंहिंजे मन जी दास्तां ॿुधाए थी, जे तूं वणजारो कांद तम हॾ न लाऊं लंदियूं, मां मोटी न तोसां लाऊं लथियूं, मां मोटी न तोसां शादी कई, इन खां त मां कुंवारी ई हुजां, छो तूं त अठई पैर परदेस वञण जूं ॻाल्हियूं थो करी ऐं परदेस खे थो संभाली, तोखे मुंहिंजी त का चिंता या परवाह ई कोन त थिए। अॻियां शाह साहिबु लिखे थो, ॾिठी ॾियारी सामुंडियुनि सिॾह संभाया, विझो वर वंज खे रोए वणजारी, मारींदई मारी पिरह सूर पिरनि जा। वणजारी चवे थी ॾियारी ॾिठी आहे त सामुंडियुनि ॿेड़ा संभालणु शुरू कया आहिनि, अञा ॾियारी मस आई आहे ऐं मौसम थोरो सही थियो आहे त उन्हनि जे घोटनि जेको आहे वरी वापारु करण लाइ तयारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। विझो वर वंज खे रोए वणजारी, वणजारी जेकी आहे पंहिंजे प्रीतम सां पंहिंजे महबूब सां गले लॻी करे हुनजे भाकुर में वकोड़े करे ऐं ॻोड़ा पई ॻारे ऐं उन बाॾाइसि पई त तूं मूंखे छॾे न वञे, मारींदे मारी पिरह सूर पिरनि जा, त मां तुंहिंजे विछोड़े में, मां तुंहिंजे जेको आहे विरह में मरी वेंदसि, मूंखे तुंहिंजे विरह जा तुंहिंजे विछोड़े जा सूर मारे छॾींदा। पर वणजारा कुझु बि नथा ॿुधनि, उन्हनि खे त बसि लंका जो उहो सोन ई पियो थो ॾिसणु अचे त कॾहिं वञनि वापारु करण लाइ ऐं उतां वापारु करे सोन कमाए अचनि। हिन रीति ही सुर सामुंडी दास्तान समाप्त थियो। हिन दास्तान में शाह साहिबु ॾाढी सुहिणी शाइरीअ जे रस्ते जेके सिंध में वणजारा हुआ, वापारी हुआ, जेके समुंड जे रस्ते वापारु करण लाइ ॿियनि देशनि में वेंदा हुआ,